बाबा साईं अचई थो अटो ॻोइण में। पालो कम कंहिंजो बि हुजे पर इहो सॼो ज़लज़लो किरंदो हालार जे मथां। बाबा साईं पोइ त भलो असांजो थींदो। अॻ में ई अहिड़ा घणा ई कम कराया अथसि। जेकॾहिं सूबेदार वाहिद खे बि अगवा कराइण वारो हालार ई आहे त इहो घणो वक़्तु ज़िंदा कोन रही सघंदो। बाबा साईं मां ॻाल्हि कंदोमांइ चिटी जंहिंमें भितर न मिटी। कुछ असां तो भी बार हल्को थी पवंदो। मां पंहिंजा पलांद करण ॼाणा थो पालो। जेकॾहिं पुलिस हथ न विधुसि न त पोइ अहिड़ो हशर कंदोसांसि कंहिं चङे जी त परे जी ॻाल्हि आहे पर कंहिं कुड़मीअ खे बि हथ न विझंदो। मुश्किल भोतारा मुश्किल वॾो निर्जो माण्हू अथई। पहिरों बि पुलिस जे भाउ खां तर छॾे भॼी वियो वरी वापसि मोटी आयो त बि कोन सुधरियो भोतारा। हाणे तमामु जल्द सुधरी वेंदो। अहिड़ो त सुधरंदो जो अॻिते पाछनि खां बि ड्रिजंदो। कर खबर हकीम बादशाह केड़ी खबर खणी आयो आई? कम सॼो खान जो आहे पोइ बि तव्हां थाने तां फोन करे पुछी सघो था। तूं कीअं थो चई त इहो कम खान कयो आहे? कंहिं पुलिस वारे हुनखे ॾिसी वरितो त इहो कम खान ई खान जे माण्हुनि कयो आहे। तॾहिं पुलिस अञा ताईं असांजो रुख न आहे कयो। हकीम जेकॾहिं इहो कम खान जो आहे त पोइ इहे छंडा बि बहादुर खान ते ज़रूर किरंदा। न बादशाह बहादुर मथां को बि छंडो न किरंदो। उन जे मथां छंडा किरनि या न पर चङो थियो जो अगवा कंदड़ खे माण्हुनि ॾिसी वरितो न त इहे छंडा बि मुंहिंजे मथां पवंदा ऐं पुलिस वरी पंहिंजे पोयां लॻी वती आहे। ॿ तावीज़ त ज़ाया थी विया जेके दिलावर खे प्यारे न सघियमि। बाक़ी हिकु तावीज़ प्यारे छा कंदसि? वरी मोलूअ खे चवां त नए सिरे सां तावीज़ लिखाए अचे। सोनी सदको रे सियाणी हाणे मां त तुझी का बि चाल हिते कामयाब थियण कोन ॾींदसि। सोनी तुझी भलाई इन्हीअ में आहे त तूं टरी पासो कर। न रे सियाणी न जेसी ताईं तोसां अॻियां पोयां हिसाब मां पूरा न कंदसि न तेसी ताईं तुझी जिंद छॾण वारी मां बि न आहियां। छोरी पंहिंजी ज़बान खे बंदि रख त काकड़े मुंहुं ज़बान कढी छॾे। वॾी आहे या रईसणी सकीना खे बेइज़्ज़त कराइण वारी। बहादुर जा माण्हू
बहादुर या माण्हुनि पर इन में तुंहिंजो छा? अमीन देर न कर जल्दी कर इन्हनि खे मौत जो मसो चखाइणो आहे मौत जो जल्दी कर छो बजू छो रोके इन वक्त हू बई मार में हुया खेरल जी मां समझौतो ये खेरल जा दोस्त आहिनि पर घणो टाइम मूंखां बची कोन सघंदा जेकॾहिं बहादुर खान जे लाइ कमु कयूं न त हिन मजूअ खां कोन बची सघंदा छो त मौत जो ॿियो नालो मजू आहे मजू ऐं मजू कंहिंखे माफ़ न आहे कंदो कंहिंखे माफ़ जेकॾहिं असांजा पंहिंजा पुलिस ऑफिसर ई महफ़ूज़ न आहिनि त पोइ असीं आम माण्हुनि खे कहिड़ो अमन ॾेई सघंदासीं? सर असां पूरी कोशिश करियूं पिया तव्हां रेस दिलावर मथां बहादुर मथां ज़ोर लॻायो उन्हनि मथां ज़ोर वधाइण मां को बि फ़ाइदो हासिल कोन थींदो तव्हां खान जा रस्ता तंग करे छॾियो सर खान खे बहादुर खान दिलावर खान सपोर्ट कनि पिया सर जेकॾहिं इहे ॿई खान जी सपोर्ट बंदि कनि त असां खां खान घणी देरि लिकी न सघंदो मां दिलावर खान ऐं बहादुर खान सां मिलां थो तव्हां राति ॾींहुं हिकु करे छॾियो जिते जिते खान जा ठिकाना तव्हांखे सुझंदा हुजनि उते अहिड़ी त बाहि ॿारियो ऐं उन्हनि सां अहिड़ो त असरु कयो जो अॻिते जे लाइ को बि पुलिस ऑफिसर जे मथां आङुर सिधी न करे ओके सर हाँ निकुर बा निकुर पुराने खे मञ निकुर हितां अॻे ई मां सूरन में जेकॾहिं न तोखे कुझु थी पियो त माई खे मूंखे जहिड़ो ई दफ़न करे छॾींदी तोखे कुझु बि कोन थींदो अदी मुंहिंजे करे तोखे कुझु बि कोन चवंदी मूंखे ख़बर आहे तोखे घर मां कढी छॾियो अथऊं ऐं इत्तेफ़ाक़ सां जेकॾहिं तूं मरी पए त पोइ अड़े निभागा खेर घुर कोन थो मरां ओ अदा मौत जी का बि ख़बर कान थी पई केॾी महिल बि अची सघे थो जेकॾहिं न तूं मरी पए त माई खेरा चवंदी त मुंहिंजे भाउ खे घुटा ॾेई मारियो अथऊं अड़े निभागा हीअ का असांजी मुद्दा मरण जी अञा 100 साल जीअंदासीं 100 साल हलण खां हलाक लॻो पियो आहीं अञा 100 साल जीअंदो ओच बड़ ख़ुदा खे मञ छो असांजे ॻीचे में पियो आहीं अरे ओ बा हितां निकिरण जी कर अलाह खे मञ हितां निकिरण जी कर यार सिर्फ़ ॿ ॾींहं जेसिताईं मां आदीअ खे राज़ी करे वठां पोइ मां पाण ई हलियो वेंदुसि ओ खेरा कॾहिं बि कोन राज़ी थींदई हा छो राज़ी कान थींदी उनखे ख़बर आहे त तूं ॾींहं ॿिनि जो महिमान आहीं तॾहिं त तोखे घर मां कढी छॾियो अथऊं त जीअं ॿिए कंहिं दर ते वञी मरे त उन खां पैसा भराए वठो पैसा भराए मां मरां न मरां पर तूं पिटे मुंहिंजो पाड़ू ज़रूरु कढंदे पोइ यार तूं हितां निकिरी छो नथो मां चयो त सिर्फ़ 2 ॾींहं ठीकु आहे 2 ॾींहं मां तोखे बर्दाश्त कयां थो जेकॾहिं 2 ॾींहंनि खां पोइ तूं न वए न पोइ बादशाह पीर दस्तगीर झोली में विझंदुमि
काॾे वठी था हलो? दरिया ते तुंहिंजा ई हथ पेर ॿधी तुंहिंजे जिस्म सां वॾो पत्थर ॿधी तोखे दरिया में उछलींदासीं जीअं तुंहिंजे मालिकनि खे तुंहिंजो लाश बथ न अचे। खान मुंहिंजी तोसां काई बि दुश्मनी न आहे। असां मथां मुख़बर बि छॾी थो बचकर असां मथां हला बि कई अथई। अञा बि चई थो असांजी तोसां का बि दुश्मनी न आहे। इहा तो असांजी ड्यूटी आहे। ड्यूटी ज़रूर नी आहे पर खान खां पासीरो रही करे अॼु तोखे ये ॾींहं बि ॾिसणा कोन पवंदा। छा हिकु चकर माफ़ नथो करे सघे? तो कंहिंखे कॾहिं माफ़ कयो आहे? हाँ खान साईं तोसां काई ज़ाती दुश्मनी न आहे, सिर्फ़ कानून जे करे। पोइ मां बि हिकु कानून जे फर्द खे सज़ा ॾियणु चाहियां थो जेको घणो ई हराम खाई चुको आहे। वठी हलोसि इज़राइल जो मुंहुं ॾेखारियोसि। मौलूद शाह परांदा खैर होवे या मुसीबत खैर आंदी पई मेरे ख्याल च तो पेर ड्राहूं वो धरते गए ना एडे ओडे। न मोलू तू फिक्र ही न कर। खैरा जो दिमाग हाणे लगे तो ठिकाने जियो आ। तू अच मूंसां। क्या पढ़दी पई शू 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 गुखी? चुप करे वेह तू मौलू। कारो जादू थी क्या? हाँ काला जादू। तू वहां पई काली लगी पई मेह वांगुर काला जादू किथू आंदा यो धरते मौलूद शाफरा दा खैर होवे। बड़ा बाबा पेड़ ड्राहूं ए शूकार पे मर जे माखी पे लेंदी हिशू हिशू करे ना सा को इंगड़ विंगड़ हल त हलू पेड़ ड्राहो धरते बड़ा बाबा। मंतर जलता है छड़ बोलू कुछ कोनेस मेरे यारो बरो खाली दामान है। अरे बोलू हरू बरू हलिया छड़े दे अल्ले भला क्या करे सी उधर पे करा जैसे रडे खैर हुजे जल्द तमाम जल्द तहां बिन्ही के एड़ो त कंदस जो मुखे दिसी बाट मटाई वेंदो। खैरल पाची वयो। सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। खैरल खैर तो आहे जिते खैरल हुजे उते खैर खोड़ो लगे ही कौन रहे सर। सच तो चवई बोतारा सच तो चवई जाते खैरल होते खैर एक टके बेटे के सत्ता खोड़ो ही न लगो बोतारा नामुमकिन। छा थियो आहे बुधाए भी सही। बोतारा मां गाल कंदो मां चिट्टी जने भीतर न मिटी छा वरी छा थियो डीएसपी साहब पुलिस जी ट्रक का हेरे दो चई। बालो तू खैरल के साइड वाले कमरे में वठी वन। अचो अचो बाबा सिंह अचो ताके मां पानी चाय दिखाया महफूज। वालेकुम सलाम डीएसपी साहब। वेहो वेहो। बहादुर नाना माफ देण हिते कोन आयो आहियां। वो गाल कयो केड़ो मकसद खणी हिते पहुता आयो? तव्हां खान जी मदद कयो पिया ऐं हींअर खान असांजे गिरेबान में अची हथ विधा आहिनि। ना डीएसपी साहब न न मां खान जी मदद पे कयां ऐं न वरी खान खे इहो बि चयो आहे त वञी कानून में हथ विझे। पोइ खान जी सूबेदार वाद खान सां कहिड़ी दुश्मनी आहे? आमद खान सच त इहो आहे त कुझु तव्हांजो कानून बि उन्हनि सां नाइंसाफ़ी करे थो।
इहो सभु कुझु उन जो ई नतीजो आहे। पर हाणे खान घणो वक़्तु ज़िंदा रही कोन सघंदो। डीएसपी साहब, जेकॾहिं कंहिं ग़रीब जे मथां ज़ुल्म थियण वक़्तु तव्हां अहिड़े एक्शन में अचो हा न, त इहे ॾींहं तव्हांखे ॾिसणा न पवंदा। हाणे उहो घणो वक़्तु ज़िंदा रही कोन सघंदा। तमामु जल्द तव्हांखे ख़बर पवंदी त खान ऐं हुनजे साथियुनि जा लाश चौराहनि ते टंगियल तव्हांखे नज़र ईंदा। किथे सालू वारनि जो त इहो कमु न आहे। तूं इहो मुंहुं किनो करे छापे ॾिसी? तबियत ख़राब अथव त कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो। मामूली खंघि आहे, पाणे छॾी वेंदी। भला सालू तुंहिंजा भाग। तूं ख़ैर में आयो आहे हिते? बाबा साईं, मां तव्हांजी खंघि जो आवाज़ ॿुधी आयो आहियां। जे वाक़ई में तव्हांजी तबियत ख़राब आहे न बाबा साईं, हलो कंहिं डॉक्टर खे ॾेखारे अचूं। अहिड़ी बि तबियत ख़राब न आहे जो हली डॉक्टर खे ॾेखारियूं। डॉक्टर खे ॾेखारणु लाज़मी आहे। माई वॾी, बाबा साईं पंहिंजी तबियत खे ख़ूब सम्झे थो। मौसम मट जे करे मामूली खंघि अथसि, छॾे वेंदसि। तूं परेशान न थी। बाबा साईं जी वधीक तबियत ख़राब थी न त मां वेठो आहियां। हथ सां मौत जो प्यालो पियारियो था ऐं मूंखे त पहिरियां खां ई ख़बर हुई त हीअ माई असांजे लाइ तव्हांजा कन भरींदी। दादली, तूं छा थी सम्झी त मां हिन निभागी जी ॻाल्हि में अची वेंदुसि? अलाए कहिड़ी ख़बर आहे मुंहिंजो प्यार विसारे मतां वॾीअ जे चवण में अची वञी। चेरी थी ऐं छा दादली? तुंहिंजो इहो कुर्ब ऐं प्यार मरण घड़ी ताईं न विसरंदा। भला सालू तुंहिंजा भाग। शींहुं मरे ड्रभ न चरे, जे चरे बाबा साईं उफट मरे। हाणे वञी ओताक ते वेह। मां बि घर ऐं तूं बि हिते। ओताक ते को माण्हू अचे या वञे, उन ई सार केरु लहंदो? हलां थो बाबा साईं, हलां थो। तव्हां अम्मा दादिले सां वेही करे पंहिंजे दिलि जा हवाल कयो, मां हलां थो। भला सालू तुंहिंजा भाग। उबेद, तूं ऐं बचल हितां निकिरी वञो। तव्हां उबेद, थी सघे थो हिते पुलिस जो ज़ोर वधी वञे। असां तेसि ताईं दरिया पार करे वेंदासीं। ऐं हा, जेसि ताईं हितां जो माहौल थधो थी वञे, असांखे ॼाण करे छॾिजांइ। खान, मुंहिंजो छा सोचे थी? बचल हिन तमामु घणा ज़ुल्म कया आहिनि।
हिन हाणे दरिया जे हवाले ई करणो पवंदो खाना निकिरण जी क्यों देर थी वेंदी हैदर अगर वठो